मचसाने में शहीद थी वियलनि सां इज़हार यकजहती तौर सखर जे बबरलो बाईपास ते शिया तंज़ीमुनि पारां लगायल धरणो हिन वक्त भी जारी है। सखर की जेका सर्दी है वह इंतहाई शदीद थी वही है। +6 हिन वक्त पारो बीठल है। उन बावजूद जेके एहतजाज कंदड़ आहिनि उहे सखर बबरलो बाईपास रोड ते धरणो हणी वेठल आहिनि। सीअ खां बचण जे लाइ एहतजाज कंदड़ माण्हू मुख़्तलिफ़ जगहुनि ते मच बारे वेठल आहिनि। न सिर्फ़ इहो, सखर बबरलो बाईपास जेको आहे बंदि थियण सबबि सवनि जे हज़ारनि जे तादाद में जेके मुसाफ़िर आहिनि उहे पिणु रोडनि ते वेठल आहिनि ऐं सख़्तु सीअ सबबि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं हिन वक्त ताईं जी जेका सूरत हाल इहा आहे त हिन वक्त बि जेके शिया अॻवान आहिनि उहे पंहिंजो एहतजाज कंदड़ माण्हुनि सां ख़िताब करे रहिया आहिनि त हिन वक्त जेका सखर जे सीअ जी सूरत हाल आहे उहा +6 जो पारो बीठल आहे ऐं सख़्तु सर्दीअ सबबि माण्हू सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।